बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, जिन जा भी इरादा मज़बूत हूंदा आहिनि उहे पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा आहिनि। खणी लेट सही पर मंज़िल ते पहुचंदा ज़रूरु आहिनि। अगरि तव्हांखे को माण्हू चवे थो भाई साम्हूं पथर आहे, इहो मूंखे खणी ॾेखारियो, ऐं तव्हां उन पथर जे वेझो ई नथा वञो, तव्हां परे खां उनजो साइज़ ॾिसी रड़ करे चओ था ना भाई इहो मां न खणी सघंदुमि, तव्हां यकीन कयो त तव्हां कॾहिं बि इन पथर खे न खणी सघंदव। छो जो तव्हांजो जेको इरादो आहे, तव्हांजो जेको हौसलो आहे न, उहो अॻु में हार मञे वेठो आहे, ऐं उनजी साइज़ ॾिसण सां ई तव्हां कमज़ोर थी विया आहियो। हालांकि तव्हांखे अगरि को माण्हू चए थो इहो पथर खणी ॾेखारियो, तव्हां खणो या न खणो, पर तव्हांखे उन पथर वटि वञिणो पवंदो। उन वटि वञी उनखे लोॾे ॾिसो त तव्हां उनजो साइज़ बि ॾिसो ऐं उनजो वज़न बि ॾिसी सघो था। इन में इहो हूंदो त तव्हांजो इरादो आहे, तव्हांखे हौसलो आहे, पर तव्हां उनजे वेझो वञण खां पहिरियां ई रड़ करे चओ था मां खणंदुमि त मुंहिंजी जंग भॼी पवंदी, मुंहिंजी ॿांह भॼी पवंदी, ना भाउ इहो वॾो आहे, मां न खणी सघंदुमि। माना इन जो मतिलबु आहे तव्हांजो इरादो ऐं तव्हांजा हौसला जेके आहिनि उहे हेठि वञी वेठा आहिनि, उहो मथे कर नथा खणी सघनि। इन जे करे ई तव्हां कमज़ोर आहियो। काफ़ी कमनि में तव्हां हार मञे वेही रहिया आहियो, तव्हांखे दुनिया में को बि रस्तो नज़र नथो अचे, तव्हां मायूस थी वेठा आहियो। तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त मायूसी कुफर आहे। जॾहिं तव्हांजा रस्ता सभु बंदि थी वञनि, अहिड़े मायूस माण्हुनि जे लाइ अलाह पाक अहिड़ी जॻह तां रस्तो कढंदो आहे जिते उन माण्हूअ जो गुमान बि न आहे हूंदो। मां चंद ॾींहं पहिरियां हिकिड़े दोस्त वटि वियुसि, उते उनजो वालिद साहिबु मुंहिंजे दोस्त जे भाउ खे चए पियो यार तूं कमकार कर, सॼो ॾींहुं घर वेठो आहे, रुॻो घर दुकान ॿाहिरि रोड ते चौंक ते घुमी मोटी थो अचे, पोइ चए थो भाउ कमु करे नथो सघां, छा कयां? हुन मूंखे चयो भाउ हिनखे सम्झाए कुझु। मां चयो भाउ कुझु कमु कर न, फलाणे हंधि फैक्ट्री में कमु कर न, 12 कलाक ड्यूटी अथसि, होटल थी हिकिड़ो वॾो सुठो होटल थी, उन ते न भाउ सॼो ॾींहुं माण्हू हुते वतन था आवाज़ ॾींदा, ईअं असां अहिड़ा माण्हू ई न आहियूं। मां चयो ईअं कर वाला सिक्योरिटी गार्ड में कमु वठी ॾियां। न भाउ 12 कलाक ड्यूटी त सॼो ॾींहुं बीह वर्दीअ में। मां हुन चाचे खे चयो, मां चयो हे कमु न कंदो। चई छो? मां चयो हिन जो जेको हौसलो आहे न उहो ख़तमु थी चुको आहे। हे हर कम खे पहाड़ जेतिरो वॾो थो सम्झे, जेको बि कमु चओ त हिनखे अॻु में ई जवाबु हिन वटि मौजूदु आहे। हुन चयो कीअं? मां चयो ॾिसो तुंहिंजो कंहिं बि कम लाइ इरादो कोन्हे, जेको बि कमु तोखे चवंदासीं न सभिनी जो जवाबु तूं असांखे ॾींदे, छो जो ज़हनी तौरु तुंहिंजो जेको हौसलो आहे उहो हेठि किरी चुको आहे। हाणे इनखे जेसीं ताईं तूं पाण मथे न कंदे, जवान मर्दीअ सां निकिरी पवंदे मूंखे हे कमु मुंहिंजे लाइ कुझु न आहे, हे कमु मुंहिंजे लाइ कुझु न आहे। ॾिसो जेको पघार ॾींदो आहे उहो कमु वठंदो आहे। इन जो मतिलबु इहो थोरी आहे जो जेको सवलो कमु हुजे त उहो मां कयां, जेको पघार थो ॾिए त उहो सवलो कमु त ॾींदो ई कोन। ऐं ॾुखियनि खां पोइ सवलाई थींदी आहे, ॾुखनि खां पोइ सुख ईंदा आहिनि। हीअ जेका मूं कचहरी कई आहे त इहो सिर्फ़ु इरादे जे लाइ, हौसले जे लाइ। काफ़ी माण्हू अहिड़ा बेरोज़गार वेठा आहिनि, उन्हनि जे सिर्फ़ु इहो आहे त रस्तो हथु नथो अचे, भॼी मायूस थी वापसि मोटी आया आहिनि। मुंहिंजो फलाणे हंधि कमु नथो थिए, टीरे हंधि कमु नथो थिए। हीअ मुंहिंजो वीडियो जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त अहिड़ा माण्हू जेके इरादनि खे ऐं हौसलनि खे दॿायूं वेठा आहिनि, ॿियो को उन्हनि खे नथो रोके त तव्हां हीअ कमु न कयो, पंहिंजे इरादनि खे पाण हेठि कयूं वेठा आहिनि। मज़बूत इरादनि जे लाइ हिकिड़ो ॿियो मिसाल ॿुधायांव थो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे दौर में इंसाननि जी मंडी लॻंदी हुई, उते ग़ुलाम ख़रीद कया वेंदा हुआ, फ़रोख़्त कया वेंदा हुआ, ऐं पंहिंजे कमकार जे हिसाब सां ग़ुलामनि खे पाण वटि बि रखंदा हुआ। काफ़ी ग़ुलाम उते ख़रीद थींदा हुआ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बि को ख़रीदार ख़रीद करे वरी मिस्र जे बाज़ार में उनखे विकिरो करण लाइ आयो, त माण्हुनि जो ॾिठो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ॻाल्हि बि ॿुधल हुई त हिनखे जेको बि ख़रीद करे थो उनजे लाइ सुठो बख़्तु भाॻु पैदा थो थिए, ऐं हुई वापार जो बि ॾाढो सियाणो आहे ऐं वॾी ॼाण बि अथसि। माण्हुनि जी वॾी लाइन लॻी वई, विकिरो कंदड़ ॾिठो त पिणु वॾी लाइन आहे, अॼु माना मनपसंदि क़ीमत वठंदुसि, वॾी लाइन लॻी वई। उहो विकिरो कंदड़ पंहिंजे हिकिड़े मुलाज़िम खे पनो ॾिनो त हिननि जो नाला लिखी वञो ऐं कंहिं वटि केतिरो माल आहे त उहो लिखी वञो। लाइन जो लॻी त उन में हिकिड़ी कुराड़ी बि अंदरि बीहजी वई। लाइन में सभु परेशान थी विया, विकिरो कंदड़ ख़रीदार इहे सभु परेशान थी विया। जेके ख़रीदार हुया उहे परेशान इन लाइ थी विया त असां वटि घोड़ा आहिनि, उठ आहिनि, अशरफियूं आहिनि, हीअ थेला पैसनि जा आहिनि,
हिन कुराड़ी वटि हथ में बि कुझु कोन्हे, का अहिड़ी कंडीशन बि कोन्हेसि जो असां सम्झूं को हिन जो माल ॿियो हंधि पियो हूंदो। बहरहाल उहा बि लाइन में बीहजी वई। उहो पन्नू पेन खणी उहो लिखण वारो जो आयो लाइन में ॾिसंदे ॾिसंदे लिखंदे कुराड़ी वटि अची पहुतो। कुराड़ी खां पुछा की तो वटि त कुझु कोन्हे, तूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करणु आई आहीं, तो वटि छा आहे ख़रीद करण लाइ? चए पियो मुंहिंजे हथ में सुई ऐं सॻो आहे, ॿी का मिल्कियत? चए पियो कुझु बि न। पोइ सुई सॻे सां तूं हिन लाइन में बीठी आहीं त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद कंदी आहीं? चए पियो भले ख़रीद न करे सघां, लिस्ट में मुंहिंजो नालो त लॻंदो ख़रीदारनि में, त यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि में हीअ शख़्स बि हुई, हीअ कुराड़ी बि हुई। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त जिन जा इरादा मज़बूत हूंदा आहिनि न, उहो पंहिंजे लाइ तारीख़ ठाहे वेंदा आहिनि। हौसला बुलंद रखो, इरादा मज़बूत रखो, तव्हां यकीन कयो तव्हां मंज़िल ते पहुचंदव। दुनिया जो अहिड़ो को बि कमु कोन्हे जेको नामुमकिन हुजे, मुश्किल थी सघे थो, नामुमकिन न आहे। मां दुआ थो कयां त अलाह पाक तव्हांजे इरादनि खे मज़बूत करे, तव्हांजे हौसलनि खे बुलंद रखे, तव्हांखे कामयाबियूं अता करे। जेके बि बेरोज़गार दोस्त नौजवान जेके बि वेठा आहिनि, पंहिंजे कुल्हनि ते ॿार सम्झो, पाण खे ज़िम्मेवार सम्झो, ऐं तारीख़ उन्हनि जी लिखबी आहे जेके ज़िम्मेवार हूंदा आहिनि, बेकारनि जी तारीख़ नाहे लिखबी। पंहिंजे दिमाग़ में जेके तव्हां कामयाबी जा रस्ता सोचिया आहिनि उन्हनि जी तरफ़ निकिरी वेंदव, उन्हनि जी तरफ़ महिनत कंदव, हिकु न हिकु ॾींहुं तव्हां पंहिंजूं कामयाबियूं हासिलु कंदव। ऐं जेके तव्हांखे बेकार था सम्झनि, मां उमेद थो कयां त उहे हिकु ॾींहुं तव्हांखे ज़रूरु सलाम कंदा। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो, पर मूंखे पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। अगरि तव्हां मुंहिंजो वीडियो पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे फेसबुक पेज खे फॉलो कयो, त मुंहिंजो जीअं अपलोड थियल वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।